अस्सलाम वालेकुम सिंध वासियो। अॼु 25 दिसंबर 2021 जो रात जो हीअ जेका ख़बर हली रही आहे मुंहिंजे पुट जे बारे में त रोड हादसे में एक्सीडेंट थियो आहे, इहा बिल्कुलु कूड़ी आहे। इन जी मां तस्दीक कयां थो। मुंहिंजो पुटु सही सलामत आहे। अलाए माण्हुनि खे कहिड़ो मज़ो थो अचे ॿिए खे ॾुख ॾियण में, ॿिए खे घाव ॾियण में, ॿिए खे तकलीफ़ ॾियण में। बहरहाल तव्हां सिंध जे अवाम जूं दुआऊं मूंसां गॾु आहिनि, मुंहिंजे बचनि सां गॾु आहिनि। अल्लाह तव्हांखे सलामत रखे, तव्हांजे बचनि खे सलामत रखे ऐं ख़ुशो खुरम रखे। जंहिं बि इहा न्यूज़ हलाई आहे मां उनजे लाइ बि दुआगो आहियां। ख़ुदा रा ईअं न कयो, ॿियनि खे तकलीफ़ न पहुचायो। मां हथ ॿधी अर्ज़ु थो कयां, मुंहिंजे मथां कहिड़ी कैफ़ियत गुज़री आहे। छा हाणे मां तव्हांखे ॿुधायां, नौजवान पुट जे बारे में छा छा उन्हनि हलायो आहे। मुंहिंजे दोस्तनि जे मथां केतिरी क़यामत गुज़री आहे। मुंहिंजे परस्तारनि जे मथां छा छा न केतिरियूं मूं वटि फ़ोनियूं आयूं आहिनि। इन करे मां हीउ वीडियो पैगाम रिकॉर्ड करे तव्हां ॾांहुं मोकिलियां पियो त जीअं तव्हां ताईं इहा ख़बर पहुचे त इहा ख़बर कूड़ी आहे, कूड़ी आहे, कूड़ी आहे। मुंहिंजे पुट खे कुझु बि न थियो आहे। अलाह हुनखे महफ़ूज़ रखियो आहे, अलाह हुनखे हयाती ॾे, पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखे। सिंध सलामत, साथ सलामत, सदाईं।